जी नाज़रीन, असां हिन वक़्तु कुंभ शहर जी दर्जी बाज़ार में मौजूद आहियूं। कोई ईद भी वेझो आहे ऐं उन हवाले सां असां दर्जन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं संदन गुज़र सफ़र कीअं थिए थो। लॉकडाउन जी वजह सां असांजे रोज़गार में घटिताई थी वई आहे। वधी लॉकडाउन जी वजह सां कमु बि एॾो हले कोन थो, महांगाई बि आहे, परेशान वेठा आहियूं। कमु बसि 5 बजे ताईं कयूं था, 5 बजे खां पोइ लॉकडाउन। तमामु परेशान आहियूं, रोज़गार बंदि आहे, असांजो कारोबार इहो आहे, न ज़मीन न बि आहे, इन ते गुज़ारो रोज़ु कमाईंदा आहियूं, रोज़ु खाईंदा आहियूं। रमज़ान जो महीनो जेको हूंदो आहे उहो दर्जन लाइ जेको आहे कमाईअ जो महीनो हूंदो आहे ऐं 12 महीना हू इन जे आसिरे ते हूंदा आहिनि त रमज़ान जेको आहे अचे त असांजे जेका बचनि जी रोज़ी थिए। 1.5 महीनो बिल्कुलु लॉकडाउन रहियो आहे, असांजा दुकान बंदि रहिया आहिनि, बिल्कुलु का शइ न रहियो आहे, असांजी बिजली मसवाड़ सभु ॻिची पइजी विया आहिनि। तक़रीबन असांखे पहिरें जेको 5 जोड़ा खां 6 जोड़ा डेली मिलंदा हुआ, हाणे 2 जोड़ा बि नथा मिली सघनि, छो त सुबुह जो 8 बजे चवंदा शाम जो 5 बजे बंदि थी वञे। लॉकडाउन असां सां वॾा मसइला करे छॾिया आहिनि। लॉकडाउन जे करे असां जेको मुतासिर थिया आहियूं, अॻु जेको आहे सॼो असांजो गुज़ारो ईद ते हूंदो हो। ईद में असांखे उमेदूं हूंदियूं त 12 महीननि जो सौदो सामान हर शइ असां लेवल थी वेंदासीं। हिन दफ़े लॉकडाउन जे करे कोई गुज़ारो न आहे, मिड़ई कमकार पिया था हलनि, सो बि भउ में ऐं कंहिं महिल पुलिस थी अची वञे, दुकान बंदि आहिनि, सो 5 बजे खां पोइ त सफ़ा लॉकडाउन लॻा पिया आहिनि। जी नाज़रीन, दर्जन जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। संदन चवणु आहे त जेको असां जेको आहे हिन ईद ते जेको आहे असांजो त गुज़ारो थियणु मुश्किल लॻी वियो आहे, जंहिंजे करे हिननि हुकूमत खां जेको आहे मुतालबो कयो आहे त असांखे जेको आहे या त असांजे लाइ जेको कंहिं पैकेज जो ऐलान कयो वञे या जेको आहे असांजे लाइ लॉकडाउन में जेका नरमी कई वञे त जीअं असां पंहिंजो रोज़गार करे सघूं। कैमरामैन ज़ुहैब निज़ाम तुमरानी सां गॾु ज़ाकिर तुमरानी, टाइम न्यूज़ कुंभ।